लाडे जो सुभान अल्लाह। हजरत अब्दुल कादिर जीलानी अबा जंहिंजो अबो अहिड़ो हुजे ऐं जंहिंजी माउ अहिड़ी हुजे, ईमान सां ॿुधाए तव्हांजे पेट मां अहिड़ा जवान पैदा थींदा या न? अॼुकल्ह चवंदा आहिनि बाबा छोकिरियूं पढ़ायो, छो? चए बाबा पढ़ी लिखी जेका हूंदी न उहा घर सवलो हलाईंदी, औलाद खे सुठो सेखारींदी, छो त पढ़ियल आहे। बाक़ी जटणी जाहिलाणी अणपढ़ी वीचारी, उनखे न घर हलाइण अचे न को सही खे चवां बच्चनि जी तरबियत करे सघे, अणपढ़ियल आहे। बाक़ी पढ़ियल लिखियल हूंदी, उहा सुधरियल हूंदी, घर सुठो हलाईंदी। अबा ईमान सां ॿुधाइजो, हे गौस, हे कुतुब, हे वली, हे कामिल, हे दरवेश जेतिरा बि आया, उन्हनि मंझां कंहिंजी बि माउ कॉलेज में वई? ॾाढे ॻाल्हायो। कंहिंजी बि अम्मा हाई स्कूल में वई? कंहिंजी बि माउ यूनिवर्सिटी में वई हुई? जन खे तव्हां अणपढ़ियो था चओ, उन्हनि जे पेट मां त कुतुब जा हुआ, गौस जा हुआ, वलीअ जा हुआ, ऐं जेके पढ़ियूं लिखियूं चओ था उहे घर कहिड़ो हलाईंदियूं, मुड़ुस खे बि मानी पचाए कोन ॾींदियूं। उथण सां सुबुह सां चवंदसि त वञ जूता पालिश कराया, अमराह वेंदो जूता पालिश करण, पाण कंदी मेक अप। हाणे उहा थेलो खणी वेंदी कॉलेज में, न थां मञे, न चांहि रधे, न घर जी बुहारी कढे, वेल घर में रहंदे ला नौकिराणी बि रखणी पवेसि। और मुंहिंजा प्यारा दोस्त, हाणे जिन खे अणपढ़ियो था चओ, उन्हनि जे पेट मां कुतुब जा हुआ, ऐं जिन खे पढ़ियो लिखियो था चओ, उन्हनि जे पेट मां को बांगो जा हुआ, को मुअज़्ज़िन जा हुआ। ॻाल्हाईंदा हलो अबा, को मसीत जो पेशमाम जा हुआ, जेका पाण अप टू डेट आहे। मुंहिंजा अदा जेका शरीयत जो ख़्यालु नथी करे, पर्दे जो ख़्यालु नथी करे, अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे कानून जो जेका हया कोन्हे, उन जे पेट मां औलाद कहिड़ी ॼमंदी? दुआ कर छल ख़ुदा ताला तक़वा नसीब फरमाए। ॾाढे आमीन कजां। नाराज़ न थिजो, पर मां शरीयत जो मसइलो थो ॿुधायां। हे जेका असांजे मुल्क में छोकिरियुनि जी छुड़वागी आहे, इहा शरीयत मुहम्मदी में जाइज़ कान्हे। इन जी इस्लाम मोकल नथो हुजे। छोकिरा बि गॾु त छोकिरियूं बि गॾु, टोलनि जा टोला नौजवान छोकिरियूं 50 मर्दनि मंझां सुबुह जो वञनि, वरी 50 मर्दनि मां शाम जो अचनि, मुंहं खुलिया पिया आहिनि, न हया आहे, न पर्दो आहे, न शर्म आहे, न गैरत आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, नतीजो इहो निकितो आहे जो मुल्क में बेराह रवी थी वई आहे, ख़राबी थी वई आहे, मुआशरो तबाह बर्बाद थी हुआ। चल अल्लाह तबारक व तआला असांखे सच्चो पक्को मुस्लमान बनाए, चओ आमीन। दोस्तो अज़ीज़ो, तालीम शरीयत में उहा जाइज़ आहे जंहिंमें हिलाल हराम जी ख़बर पवे, जाइज़ नाजाइज़ जी ख़बर पवे। क़ुरान औरत खे पढ़ायो, क़ुरान जी तालीम ॾियारियो, पर्दे जा मसइला सेखारियो, पाकाईअ जा मसइला सेखारियो। मथे जी शरीयत में इजाज़त कान्हे का। चल अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए छॾे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद खे ऐं वालिदा खे सॼी औलाद में नंढड़े खां नंढड़ो आहे। हीअ आख़िरी ॻाल्हि ॿुधाए पोइ मौज़ूअ खे ख़तमु था कयूं, पोइ अॻिते वरी ॿिए जुमे ते, छो त जुमे जो टाइम पूरो थियो। सलात बुलंद आवाज़ पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे अबे अम्मा जी नंढड़ी औलाद मां नंढड़ो आहे, 4 साल जो थियो आहे। दस्तूर हो बुजुर्गनि जो मदरसे में वठी क़ुरान शुरू कराईंदा हुआ। हज़रत अबू सालिह रहमतुल्लाह अलैह पीरान पीर खे 4 साल जी उमिरि में मदरसे में वठी उस्ताद खे तो चवे, उस्ताद मुंहिंजे नंढड़े अब्दुल कादिर खे क़ुरान पढ़ाए। चओ सुभान अल्लाह। उस्ताद तो चवे अब्दुल कादिर, चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उमिरि 4 साल आहे। उस्ताद खे तो चवे बाबो बि वेठो आहे। ओ मुंहिंजा प्यारा उस्ताद, कुर्बान वञा तो ता, तूं मुंहिंजो उस्ताद आ, पर ईअं क़ुरान को न पढ़ाइबो आहे। उस्ताद हैरत में पुछे थो, अबा कीअं पढ़बो आहे? जे क़ुरान में लिखियो पियो आहे, ज़ा क़राअतल क़ुरआन फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जॾहिं क़ुरान शुरू कबो आहे त औज़ बिल्लाह पढ़बी आहे। तूं मूंखे बिस्मिल्लाह थो शुरू कराए उस्ताद, औज़ बिल्लाह पढ़ाए, बिस्मिल्लाह पढ़ाए, पोइ क़ुरान पढ़ाए। पर 2 मिंट उस्ताद बस कर, तव्हां अब्दुल कादिर तोखे क़ुरान थो ॿुधायां। उस्ताद हैरत में वेही वियो आहे, अबो हैरत में निहारे थो। पीरान पीर औज़ बिल्लाह बिस्मिल्लाह चई अलहम्द खां क़ुरान शुरू कयो आहे। हिक साहीअ में पढ़ंदो 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 18 पारा मंज़िल पूरी वञी कई। उस्ताद थो चवे, ऐ मूसा सालिह जंगी दोस्त, ख़ुदा जा हिते हाफ़िज़ वठी आयो आहे,
तू माते ठठो लथो करे पढ़ियला पी उथो ते ख़बर काने काथे पढ़ियो आ उमिर निहार माखे भी ख़बर नाहे उस्ताद भी पुछे थो अब्बो भी पुछे थो अब्दुल कादर काथे पढ़ियो आ पीरन जो पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मदरसे में कोन पढ़ियो आहियां कॉलेज में कोन पढ़ियो आहियां मस्जिद में कोन पढ़ियो आहियां मुंहिंजी अमड़ रोज़ानो तहज्जुद में 18 सिपारा दौर जा पढ़ंदी हुई मां ॼाओ भी कोन सो अमड़ जे पेट में 18 सिपारा यादि करे छॾिया हुयमि अञा आयो ई न आहियां अम्मा तहज्जुद पढ़े 18 सिपारा दौर जा करे अब्दुल कादर अमड़ जे पेट में 18 सिपारा यादि कयूं अचे दुनिया ते आयो ई कोन्हे अॻे ई क़ुरान जो हाफ़िज़ आहे चओ सुभान अल्लाह इहो त केरा अब्दुल कादर जीलानी पीरन जो पीर